मोहन जो दड़ो में मेमण बिरादरी तरफा जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी शरीफ ऐं शान सहाबा शान अहले बैत अलैहिस्सलाम जे हवाले सां जलसो करायो वियो। जिलानी मस्जिद में कोठायल जलसे में मशहूर आलमन हाफिज अली अकबर कासमी, मौलाना मोहम्मद आलम जद, मौलाना मोहम्मद अली जद, हाफिज शाहनवाज बुग्यो, सैयद नूर मुस्तफा शाह, मौलाना मोहम्मद रांझन सिकंदरी, हाफिज मोहम्मद अब्दुल मालिक चन्ना, हाफिज जमील अहमद अबरो, हाफिज अब्दुल गनी खोसो ऐं ॿियनि शिरकत कई। नात ख़्वाननि नातू पढ़ियूं जॾहिं त जलसे में दरगाह डबरो दरबेलो जो गादी नशीन बुडल साईं ख़ुसूसी शिरकत कई। उन मौके ते दरगाह डबरो दरबेलो जे गादी नशीन बुडल साईं मौलवी शाहनवाज बुग्यो, अल्लामा मोहम्मद आलम जत नईमी, मौलवी मोहम्मद अली जत हुसैनी, हाफिज अली अकबर कासमी ऐं ॿियनि आलमनि जलसे खे ख़िताब कंदे चयो त मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सॼो महीनो अक़ीदत एहतराम सां मल्हायो आहे। हुन चयो त इस्लाम अमन सलामती वारो दीन आहे जेको असांखे सबर, भाईचारे ऐं अमन जो दर्स ॾिए थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समूरे आलम इस्लाम लाइ रहमतुल लिल आलमीन बणिजी आया आहिनि। रसूल पाक सल्लम जो को बि मट नाहे। उन मौके ते हाफिज मोहम्मद इब्राहिम मेमण, ज़हीर अहमद मेमण, गुलाम मुस्तफ़ा मेमण, अयाज़ असगर मेमण, सिकंदर मेमण शिरकत कई।